अस्सलाम वालेकुम। सजो ॾींहुं मज़दूरी करे करे 100 रुपयो कमायो से अल्लाह हुकूमत जा पाड़ा 5000 अटे जो मण असां गरीब छा मिटी खाओ हे वट जेको अटो ॾियणो थी ॾे अदा घबराए भी ना रो भी ना ख़बर थी हाणे अटो 50 रुपए किलो तो थी छा हां 50 रुपए किलो हाणे तोके 100 में 2 किलो मिलंदा 100 में 2 किलो हां अटो सस्तो थियो आहे बाकी छा अरे मां वरी समझा पियो 5000 मण अटे जो त अटो महांगो थींदो खबर आहे न 5000 ना आहे हाणे हाणे सस्तो थियो आहे 2000 मण हां हां अरे अटो अटो सस्तो थियो 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 अरे छा थियो अटो 50 रुपए किलो बाबा अटो 50 रुपए किलो अटो 50 रुपए किलो जी लानत थई वते तो अटे जे लाइ खाबू लहंदो अरे इहो सरकार अटो थोरो ई सस्तो कंदो असां गरीब तीअं रोलंदा वेंदासीं हाँ न कम करे न कार सॼो ॾींहुं सुतो पियो ऐं खा पतो लहे अटो सस्तो थियो अरे मुंहुं कारो करे मुंहुं पिटींदो बि अटो सस्तो कोन थींदो ए मां खाब पिटींदो खाब न वरी छा भला सच में को अटो सस्तो थियो छा अटो 160 रुपया किलो आ अज भी मां दुकान में चुकायो आ मां त खाब ॾिठो त अटो 50 रुपए किलो पे ॿुधाए अरे बेशर्म न कमकार करे न का रोज़ी करे सॼो ॾींहुं सुतो पियो आहे ऐं चए थो त बाबा अटो सस्तो थियो लाख जी लानत सस्तो थियो ॿुधी ॿुधी कमकार कोने सता पिया नौजवान पुट वतन था खाबू न अटो सस्तो थियो अरे 300 रुपया बसर किलो 700 रुपया मुर्गी गरीबन खे दाल भी खाइण लाइ कोने मां चवे तो ॿुधी मुंहिंजो ख्वाब अधूरो रहिजी वियो 50 रुपए किलो अटो ॿुधो अरे ॿुधी